तसी मिरपुर माथिलो जे एटीसी अदालत के बारे मौजूद आयूँ। अज मिरपुर माथिलो जे एटीसी अदालत में शहीद नसरुल्ला गडानी जो कत्ल केस उनमें पुलिस तरफा जी जांच रिपोर्ट है पेश करण लाइ ॿुधणी रखियल हुई। उन खां अलावा PPMN ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿ पुट जेके आहिनि म्यूनसिपल चेयरमैन शहबाज लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड उन जी जेकी पक्की ज़मानत वारी दरख्वास्त है उहा पिणु हिन अदालत में लॻल हुई। मां तव्हांखे ॿुधायां त जेको एटीसी मिरपुर माथिलो जो जज है वो 2 हफ़्ता अॻु में रिटायर थी वियो आहे। उन खां पोइ जेकी हितां वारी ॿुधणी आहे उनखे जेको इंचार्ज जज है डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी उन पासे मुंतकिल कियो वियो आहे। अॼु उन केस जी जेकी हाज़िरी आहे ॿुधणी आहे उहा एटीसी खां जेको डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी आहे उते थींदी। थोड़ी देर पहिरियां हिते जेको केस जो फरियादी आहे शहीद नसरुल्ला गडानी जी अमड़ पठानी गडानी ऐं उनजो जेको शाहिद जो केस में शाहिद है याकूब गडानी ऐं सलाह गडानी उहे हिते पहुता हुआ अदालत में। उन खां अलावा जेको जांच ऑफिसर है सिराज लाशारी उहो इन अदालत में पहुतो। इन खां अलावा जवाबदार तौर नामज़द थियल जंहिंखे 164 जे बयान में शहीद नसरुल्ला गडानी के वारसनि तरफां उन जा नाला खोलराया विया हुआ। PPMN ख़ालिद लुंड ऐं उन जा 2 पुट जेके आहिनि उहे वॾे काफ़िले जी सूरत में सवें गाॾियुनि सां मिरपुर माथिलो जी अदालत में पहुता हुआ। अॼु इन मिरपुर माथिलो जी कोर्ट में जी कार्रवाई थी उन जे हवाले से मां तव्हांखे आगाह कंदुसि त सिराज लाशारी तरफां हिते अदालत पहुतो हो जंहिं मुख़्तसिर मीडिया से ॻाल्हि ॿोल कई हुई। उनजो चवण हो त हुन तरफां 2 हफ़्ता अॻु में जी जांच रिपोर्ट है वह मुकम्मल करे SP घोटकी वटि जमा कराई वई। जंहिंखां पोइ कुछ टाइम जेको है वो SSP घोटकी उन रिपोर्ट के पाण वटि रखी छॾियो हो। जंहिंखां पोइ जेकी रिपोर्ट है गुज़िरियल ॾींहुं हुनखे प्रोसिक्यूटर हवाले कियो वियो। उनजो चवण हो सिराज लाशारी जो जब प्रोसिक्यूटर जेको हिते ATC कोर्ट में सरकारी वकील है उन तरफां जेको पंहिंजो रायो है वो ॾिनो वियो आहे। उन चयो त कुछ केस के हवाले से उनके कुछ इख्तलाफ हुआ जंहिंजे लाइ उनजे जेको शहीद नसरुल्ला गडानी कत्ल केस है वो वापस कयो हो। जंहिंखां पोइ उहो दुरुस्त करे ॿीहर गुज़िरियल ॾींहुं शाम जो मिरपुर माथिलो जो ATC कोर्ट में प्रोसिक्यूटर वटि जमा करायो वियो जंहिं पंहिंजो रायो हतमी रायो ॾेई छॾियो आहे। उन खां जॾहिं इहो सवाल कयो वियो त प्रोसिक्यूटर तरफां जेको हतमी रायो आहे उहो कहिड़े क़िस्म जो जुड़ियो आहे उन इहो ॿुधाइण खां इनकार कयो। इन खां अलावा शहीद नसरुल्ला गडानी कत्ल केस में PPMN ख़ालिद लुंड हिते पिणु पहुतो जंहिं हिते अटेंडेंस हणण खां पोइ जेको घोटकी जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज है उन तरफ रवानो थी वियो। उन खां पहिरीं ख़ालिद लुंड हिते मुख़्तसिर मीडिया से ॻाल्हि ॿोल कई जंहिंमें उनजो चवण हो त उनखे इन केस में सियासी बुनियादनि ते फसायो पियो वञे। हुन चयो त हू ऐं उन जा जेके पुट आहिनि उहे इन केस में मुलविस न आहिनि। हू अॻु में चई चुको आहे त सियासी बुनियादनि ते उनखे फसायो पियो वञे। हुन खां इहो सवाल थियो त छा हुन जे ख़िलाफ़ हितां लोकल सतह ते का साज़िश थी आहे या पार्टी या सिंध हुकूमत तरफां का साज़िश कई वई आहे त हू उन में जेको आहे उहो थोरो एहतियात बरतियो उन खुली करे न ॻाल्हायो। ख़ालिद लुंड जो इहो चवण हो त पार्टी जो हिन सां वास्तो न आहे। हुन सिर्फ़ु जेकी मक़ामी तौर ते सियासत है उनजो ज़िक्र कयो। उन खां अलावा जेको गुज़िरियल ॾींहुं मिरपुर माथिलो में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जा जेके कारकुन आहिनि उन्हनि मथां ATC जो केस दाख़िल थियो हो। तंहिंजे हवाले सां उन खां ख़ालिद लुंड खां सवाल कयो वियो जंहिंमें हुनजो चवण हो त हू हिन शइ जी मज़म्मत करे थो। हू नथो चाहे त पुलिस कंहिंसां ज़्यादती करे। हुन चयो त पुलिस हुन सां बि ज़्यादती कई आहे हुन सां बि विढ़ी आहे हुन जे मथां बि नाजाइज़ जेको आहे उहो FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि। हुन चयो त हू हिन केस खे मुंहुं ॾींदा। तंहिंखां पोइ हू हितां रवानो थी वियो। मुख़्तसिर शहीद नसरुल्ला गडानी जो जेको भाउ आहे याकूब गडानी उन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। उन चयो त जेको जवाबदार तौर नामज़द थियल आहे PPMN ख़ालिद लुंड उन जे ख़िलाफ़ हुन ATC कोर्ट में पंहिंजे वकील जे थ्रू दरख्वास्त दाख़िल कई हुई त हू काफ़िले जी सूरत में अचे थो उन्हनि खे हिरासा कयो वञे थो। ऐं उन खां अलावा हुन हाई कोर्ट में पिणु अहिड़ी पटिशन दाख़िल कई हुई जंहिंमें उन जो चवण हो त इनके घोटकी पुलिस के पाबंद कयो वञे त ख़ालिद लुंड जेको काफ़िले जी सूरत में अचे थो हज़ारे माण्हू पाण सां गॾु वठी अचे थो उहो उनखे हरासा करण जी कोशिशि आहे। उनजो चवण हो याकूब गडानी जो त हाई कोर्ट ऐं
हितां जी जेकी मक़ामी अदालत आहे ATC उनखे पाबंद कयो आहे त हू काफ़िले जी सूरत में न अचे। तंहिं जे बावजूद बि हुन हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। हुन चयो त हू पंहिंजा गुंडा वठी अचे थो। ख़ालिद लुंड लाइ जेको शहीद नसरुल्लाह गडाणी जो भाउ आहे याक़ूब गडाणी उन सख़्तु जेको आहे उहो लफ़्ज़ इस्तेमालु कया। हुन चयो त हू पाण सां गॾु गुंडा वठी अचे थो। अॼु हिते मीरपुर माथेलो में इहा समूरी जेकी कार्रवाई हुई इहा तव्हांजे साम्हूं रखी। जेकॾहिं केस जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कजे त हिन वक़्तु शहीद नसरुल्लाह गडाणी जो जेको क़त्ल केस आहे उनखे पुलिस हतमी चालान पेश न करे सघी आहे। 21 मई ते शहीद नसरुल्लाह गडाणी खे ते हमिलो थियो जानलेवा। उनखां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ उहो शहीद थी वियो हो। 21 मई खां हिन वक़्तु ताईं मीरपुर माथेलो पुलिस इहो जेको 2.5-3 महीननि जो अरसो आहे उहो चालान खेॾी रही आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि तरफ़ां इहो चयो वियो त बसि इहा आख़िरी तारीख़ आहे, इन खां पोइ हतमी जेको चालान आहे उहो कोर्ट में पेश कयो वेंदो। पर हिन महिल ताईं पुलिस तरफ़ां हतमी चालान पेश नाहे कयो वियो। जेतोणीकि हिन केस में पहिरीं जेको जांच ऑफिसर हो ज़ुल्फ़कार महार उन तरफ़ां पंहिंजी जेकी रिपोर्ट आहे उन में बि कोई अहिड़ियूं वाज़े ॻाल्हियूं हुन तरफ़ां न कयूं वयूं, जंहिंखां पोइ शहीद नसरुल्लाह गडाणी जा जेके वारिस आहिनि उन्हनि तरफ़ां हिन मामले ते बदइतमादी जो इज़हार कयो वियो हो। जेको SP घोटकी आहे तोणे जा जांच ऑफिसर आहे ज़ुल्फ़कार महार उन ते बेइतमादी जो इज़हार कयो वियो। तंहिंखां पोइ ही जांच जेकी आहे उहा सिराज लाशारी ॾांहुं ट्रांसफ़र कई। IG सिंध तरफ़ां इहो नोटिफिकेशन जारी कयो वियो जंहिंमें सिराज लाशारी खे हिन केस जी जांच ॾिनी वई हुई। 1 महीने खां वधीक जो अरसो सिराज लाशारी खे पुण थी वियो आहे पर हू हिन महिल ताईं हतमी चालान पेश न करे सघियो आहे। अॼु ॾिसणो इहो आहे त जेको हिते अदालत में जज रिटायर थियण खां पोइ जेको केस इंचार्ज जज डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज वटि लॻल आहे उनजी ॿुधणी थियल आहे। छा उते जेको सिराज लाशारी आहे या प्रोसिक्यूटर आहे उन तरफ़ां हतमी चालान पेश कयो वेंदो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेकी तमामु घणी अहम आहे, हिन केस में जेको जांच ऑफिसर आहे सिराज लाशारी उन तरफ़ां जेको 780 जो कलम आहे उहो ख़तमु कयो वियो आहे ऐं हुन ते इहो वाज़े कयो सिराज लाशारी त अॼु जेको आहे उहा रिपोर्ट अहिड़े क़िस्म जी रिपोर्ट जंहिंमें 2 जवाबदारनि खे जंहिंमें PPMNA ख़ालिद लुंड जो पुटु आहे शाहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड ऐं उन सां हिकिड़ो ॿियो उन्हनि जो मुंशी आहे अब्दुल्ला लुंड, उन्हनि खे हिन में सहूलियतकार ॼाणायो वियो आहे ऐं 2 जवाबदार आहिनि असगर ऐं बरकत लुंड जिन खे बराह रास्त जवाबदार ॼाणायो वियो आहे त उन्हनि शहीद नसरुल्लाह गडाणी मथां फायरिंग कई, उनखे क़त्ल कयो। हिन केस में सिराज लाशारी जे जांच मूजिबि ऐं उन जे चवण मूजिबि त ATC वारो जेको कलम आहे उहो ख़तमु कयो वियो आहे। उन ॿुधायो त अहिड़े क़िस्म जी जेकी रिपोर्ट आहे उहा डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज वटि जमा कराई वेंदी। जेकॾहिं उन वनो वन अहिड़े क़िस्म जो चालान एक्सेप्ट कयो त हीउ चालान उते पेश कयो वेंदो। जेकॾहिं हुन इन चालान जेको ATC जा कलम टोड़िया आहिनि, जेकॾहिं उन सुमयत उन एक्सेप्ट कयो त हीउ जेको चालान आहे उहो मक़ामी अदालत में हेठी जेकी आम अदालत हूंदी आहे डिस्ट्रिक्ट सेकंड सिविल जज उन जी अदालत में जेको आहे उनखे चालान पेश कयो वेंदो। मूंखे नथो लॻे त अॼु बि शहीद नसरुल्लाह गडाणी जो जेको क़त्ल केस आहे उनजो हतमी चालान मीरपुर माथेलो या घोटकी पुलिस हिते पेश करे सघंदी। हिन शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल जे हवाले सां जेके ॿियूं हक़ीक़तूं आहिनि उहो ईंदड़ जेको ॿियो को प्रोग्राम हूंदो उन जे साम्हूं रखंदासीं ऐं अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हीउ जेको मुंहिंजो YouTube चैनल आहे उनखे फॉलो ऐं लाइक ज़रूरु कयो, कमेंट्स कयो ऐं शेयर कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।